सिंध हाई कोर्ट कराची में बिजली के बिलन जरिए म्यूनसिपल टैक्स वसूल करण खिलाफ दरखास्त ते ॿुधणी कई वई। दरखास्त गुज़ार के वकील अदालत के आगाही ॾिनी त हिन वक्त ताईं बिजली के बिलन मां टैक्स जरिए शहरन खां 2.64 अरब रुपया वरता वया आहिनि। लोकल गवर्नमेंट एक्ट तहत सिर्फ सरकारी इदारा टैक्स गॾु करे सघनि था, का भी टी पार्टी टैक्स वसूल नथी करे सघे। नेपरा के इलेक्ट्रिक खां KMC टैक्स वसूल करण के गैर कानूनी करार ॾेई चुको है। मेयर कराची मुर्तज़ा वाहब 29 मई 2024 ते अदालत जे ॾिनल फैसले की भञकड़ी करे रहियो आहे। अदालत केस की ॿुधणी 4 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। बलोचिस्तान हुकूमत सूबे के अक़लियतुनि में समाजी तरक्की लाइ अवामी अक़लियती कार्ड जारी करण जो फैसलो कयो आहे। वॾे वज़ीर बलोचिस्तान सरफराज बुख्ती की सदारत हेठि इजलास तलब कयो वियो। इजलास में पार्लिमानी सेक्रेटरी अक़लियती मामला संजय कुमार, चीफ सेक्रेटरी बलोचिस्तान ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। इजलास दौरान पीपल्स माइनॉरिटी कार्ड शुरू करण जो फैसलो कयो वियो आहे। अक़लियती कार्ड हलंदड़ माली साल में माइनॉरिटी एंडोरमेंट फंड लाइ 50 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। सिंध हुकूमत तरफां सरकारी यूनिवर्सिटियुनि के तरक्याती स्कीमुनि ते हलंदड़ कम ॾिनल वक्त ते पूरो न कयो वियो त उन्हनि यूनिवर्सिटियुनि खे ॿिया नवां मनसूबा न ॾिना वेंदा। अहिड़ो फ़ैसिलो सूबाई वज़ीर इस्माइल राउजो जी सदारत में कयो वियो आहे। लाड़काणू, सखर ऐं मीरपुर ख़ास के वाइस चांसलरनि सां मुलाक़ात में यूनिवर्सिटियुनि की कारकर्दगी, तरक्याती मनसूबनि ऐं मसइलनि ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। उन मौके ते सिंध में तिबी तालीम ऐं रिसर्च के शोबे खे हथी ॾियण लाइ नवां इदारा ऐं मर्कज़ क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कराची में कमिश्नर तरफां हेवी ट्रैफिक ते 2 महीननि लाइ पाबंदी लागू कई वई आहे। तर्जुमान कमिश्नर कराची मूजिब हेवी ट्रैफिक रात 10 वगे खां सुबुह 6 वगे ताईं शहर में दाखिल नथी थी सघे। तामीराती सामान खणी वेंदड़ डंपर खे भी इजाजत न हूंदी। सिर्फ 3 मखसूस रस्ता हेवी ट्रैफिक लाइ रखिया विया आहिनि। हेवी ट्रैफिक सुपर हाईवे खां न्यू कराची इंडस्ट्रियल एरिया, नेशनल हाईवे खां गोदाम चौरंगी, दाऊद चौरंगी, जाम सादिक पुल ऐं नादरन बाईपास खां गुल बाईपास, माड़ीपुर रोड, जिना पुल, कराची पोर्ट ताईं वञण की इजाजत हूंदी। घोटकी कंदकोट पुल मनसूबे बाबत वडे वजीर सैयद मुराद शाह की सदारत हेठ इजलास थी गुजरियो। इजलास में सूबाई वजीर ज़ियाल हसन नंजार, अली हसन जरदारी, वडे वजीर के मुआविन सैयद कासिम नवीद, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। घोटकी कंदकोट पुल 12.15 किलोमीटर डिघो हूंदो ऐं PP मोड ते तामीर कयो पियो वञे। पुल मनसूबो साल 2028 ताईं मुकम्मल थियण की उम्मीद है। वडे वजीर मुराद शाह हिदायत जारी कई त ठेकेदार नवंबर के पहिरें हफ्ते का पुल की तामीरात जो कम शुरू करे। वडे वजीर सैयद मुराद शाह चयो त अमन अमान जे बेहतर सूरत हाल ऐं पुल जे कम खे तेज़ कयो वञे।